हाँ पाण ॻाल्हायूं था स्पेसिफिक चिकनगुनिया ते। चिकनगुनिया में ॿुधायो त असांखे सभ खां पहिरियां त इहो पुछणु खपे एज कहिड़ी आहे हुनजी, छो जो एज में जेके इम्यूनो कंप्रोमाइज़्ड हूंदा आहिनि न 40 अबव हूंदा आहिनि उन्हनि में या वरी ॿारनि में घणो इन जो रिस्क फैक्टर घणो आहे। हूअं कंहिं बि एज में थी सघे थो पर उन्हनि में घणो आहे। सही रेजिडेंट एरिया ॾाढो इंपॉर्टेंट आहे। मूंखे ख़बर पइजी वेंदी, अच्छा हिते आहे हिते मच्छर हूंदा न त हिनखे ही बीमारी थी सघे थी, हाणे हू मूंखे कंप्लेन्स ॿुधाईंदो जेको आहे उहो प्रेज़ेंटिंग कंप्लेन में, डॉक्टर साहब मूंखे बुखार थिए थो, बुखार सां गॾु मूंखे जोड़नि में बि, मां हुनखां मूंखे न ॿुधाईंदो न, मां हुनखां हथ रखी पुछंदुमि अच्छा तव्हांखे हिते गोॾनि में सूरु पवे थो, त उहो मूंखे उहा ख़बर पवंदी हा डॉक्टर साहब थिए थो पर शदीद क़िस्म जो सूरु आहे, कॾहिं खां आहे, केतिरे अरसे खां आहे, इहा शइ पुछी। हाणे इहे सभु शयूं छा कंदियूं मूंखे ॿुधाईंदियूं, अच्छा हाणे हिनखे फीवर बि आहे, जॉइंट पेन बि आहे, त हाणे मां जेको आहे उहो हिनजी हिकिड़ी स्पेसिफिक टेस्ट कंदुमि। पर एज़ अ डॉक्टर जॾहिं मां ॾिसां थो त मुंहिंजे गवर्नमेंट हॉस्पिटल सेटअप में कमु कयां थो त उते उहे स्पेसिफिक टेस्टूं आहिनि ई कोन, पोइ आउं वरी थोरो डाइवर्जन वठंदो आहियां। मां रूल आउट कंदो आहियां छा हिनखे डेंगी त कोन्हे, मां डेंगी NS1 कराईंदुमि, पोइ वरी मां रूल आउट कंदुमि त हिनखे मलेरिया त कोन्हे, मां MPICT कराईंदुमि, मां CBC कराईंदुमि जेका असां वटि बेस लाइन आहे। उन में मां छा ॾिसंदुमि एज़ अ डॉक्टर, ई मूंखे कीअं ख़बर पवंदी त हिनखे चिकनगुनिया आहे या न आहे। मां हुनजा WBCs काउंट यानी जेके अछा जुज़ा हूंदा आहिनि रत जा उहे ॾिसंदुमि, उन्हनि में बि लिम्फोसाइट्स उहा क्वांटिटी घटि हूंदी, माना नॉर्मल खां घटि हूंदी, वधियल हूंदी त उहा ॿी थी सघे थी पर घटि हूंदी। उन खां पोइ वरी मां ॾिसंदुमि प्लेटिलेट काउंट जेके असांजे रत खे ॼमण में हेल्प कंदा आहिनि, क्लॉट करण में हेल्प कंदा आहिनि, उहे बि घटि हूंदा। यानी इन कंडीशन खे असीं मेडिकल टर्मिनोलॉजी में थ्रोम्बोसाइटोपिनिया ऐं लिम्फोपिनिया चवंदा आहियूं। इहे ॿई शयूं मूंखे अञा वधीक कंफर्मेटरी जी। मां वरी डेंगी जी टेस्ट ॾिठी, अच्छा हीअ नॉर्मल आहे, हिनखे साइड ते करे छॾियो, मलेरिया जी ॾिठी हुनखे साइड ते करे छॾियो। पोइ वरी आउं हाणे छा ॾिसंदुमि, आउं वरी ॾिसंदुमि UCE यूरिया क्रिएटिनिन, उन में मूंखे क्रिएटिनिन लेवल वधीक मिलंदो। पेशेंट खे छा हुयो, हाई ग्रेड फीवर हुयो, जॉइंट पेन हुयो, लिम्फोसाइट काउंट घटिजी वियो, क्रिएटिनिन वधी वियो, प्लेटिलेट्स घटिजी विया। हाणे मुंहिंजी 100% कंफर्मेशन आहे त बाबा हिनखे चिकनगुनिया आहे, पोइ मां हुनजी ट्रीटमेंट जी तरफ़ हलियो ईंदुमि। पर हाणे हिते हिकिड़ी शइ आहे त जेकॾहिं फॉरेन कंट्रीज़ आहिनि उन्हनि में कहिड़ियूं कहिड़ियूं टेस्ट थींदियूं आहिनि चिकनगुनिया खे रूल आउट करण लाइ, जेके असीं कंफर्मेटरी, ही हुयूं स्क्रीनिंग टेस्ट। कंफर्मेटरी टेस्ट कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, असां हुन में ॾिसंदा आहियूं त वायरस स्पेसिफिक IgM एंटीबॉडी या न्यूट्रलाइज़िंग एंटीबॉडी, वायरल जेको आहे उहो कल्चर असीं कराए सघूं था हिन में, उन मां असांखे 100% ख़बर पवे थी त हीअ चिकनगुनिया, उहो असांखे लेब ॿुधाईंदी आहे हिनखे चिकनगुनिया वायरस हिन जे ब्लड में आयो आहे। उन खां अलावा जेको आहे उहो असीं PCR वग़ैरह, इहो पाकिस्तान में, हिते असां वटि इहा हींअर कोन्हे, थी बि सघे थो त आगा खान या उन्हनि में हुजे, पर हाणे मूं वटि पेशेंट अहिड़ा ईंदा आहिनि तव्हां उन्हनि खे ॿाहिरि नथो मोकिले सघे, जॾहिं मूं वटि नॉलेज आहे त मां हुनखे उन हिसाब सां रूल आउट करे सघां थो। सो मां सम्झां थो त इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके असांखे खपनि, सम्झणु खपे, न सिर्फ़ु आम माण्हू खे बल्कि डॉक्टर खे बि इहा शइ सम्झ में अचणु खपे त यार चिकनगुनिया जो वायरस आहे न, तव्हां घटि में घटि ऑनलाइन वञी करे असां वटि इंटरनेशनल गाइडलाइंस, इलाही सारियूं गाइडलाइंस आहिनि उन्हनि में पियूं आहिनि, उन्हनि खे घटि में घटि पढ़ो। ॻोठ में वेही करे जेकॾहिं तव्हां उन माण्हू खे इहे ई टेस्टूं कराए, ईअं ई सम्झी करे उनजो रूल आउट करे उनखे पर्टिकुलर ट्रीटमेंट ॾींदो जेका असां थोरी देरि में डिस्कस कंदासीं, त मां सम्झां थो असीं घटि अरसे में घणनि माण्हुनि खे फ़ाइदो पुॼाए सघंदासीं। बिल्कुलु। अच्छा हीअ त हेसि ताईं असां ॻाल्हायो आहे, पर मां इन खां पोइ उन्हनि तमामु शयुनि ते बि नज़र विझंदमि त अगरि असां वटि जेका हिकु कॉमन प्रैक्टिस आहे त असांखे कुझु बि थी वेंदो आहे त असां ॾाढो फॉर ग्रांटेड वठंदा आहियूं, त असां अगरि फॉर ग्रांटेड इन खे वठूं था त उहो केतिरो डिस्टर्बिंग आहे तव्हांजी ज़िंदगी जे लाइ, तव्हांजी ज़िंदगी जा जेके डेली जा रूटीन जा कम आहिनि उन्हनि जे लाइ केतिरो डिस्टर्बिंग आहे, इन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु मां थोरो सो पंहिंजे IT सेक्टर ते बि नज़र विझणु चाहियां थी। उहो IT सेक्टर जेको तव्हांजी मुंहिंजी ज़िंदगियुनि जो हिसो थी वियो आहे, ऐं काफ़ी सारा उहे माण्हू जेके एक्चुअली उनखे सम्झनि था, उन मां फ़ाइदो वठनि था, उन्हनि काफ़ी घणो उन IT सेक्टर में फ़ायदो भी वरतो है। आपकी तरफ आना चाहूँगी और नुमैरा साहब ज़रा से मैं जानना चाहती हूँ कि हम जहाँ बात करते हैं उन तमाम बच्चियों की, उन तमाम लड़कियों की जिनका आप लोग जिनको ट्रेन कर रहे हैं और आज वो माशाल्लाह से अर्न भी कर रही हैं, अपनी फैमिली को भी संभाल रही हैं। एक और चीज़ जो जहाँ पे देखी गई है कि हमारे पास एजुकेशन का बड़ा फकदान है। हमारे पास वही जो सेक्टर जिस पे आप फोकस कर रही हैं वहाँ पे हमें एजुकेटेड बच्चियाँ भी बड़ी कम मिलती हैं, क्योंकि हमने उनको या तो 1-2 जमातें पढ़ाया हुआ होता है या बहुत ज़्यादा पढ़ाया लिया तो प्राइमरी तक हमने पढ़ाया हुआ होता है। कंप्यूटर के लिए या IT को समझने के लिए आपको कहीं थोड़ी बहुत अंग्रेज़ी पे कमांड चाहिए होती है, तो यहाँ आपकी टीम किस तरह हेल्प आउट कर रही है? क्या लैंग्वेज में उनको कहीं पे हेल्प आउट किया जा रहा है? नहीं, एक्चुअली देखें IT सेक्टर को जो है ना, हम बहुत हाईटेक लेवल पे जब सोचते हैं कि जी उसमें आप डेवलपमेंट साइड पे जाते हैं जिसमें आपको लैंग्वेजेस आनी चाहिए, वो सेक्टर ऐसा है कि जिसमें आपको बच्चे को जो है ना वो ट्रेन होना ज़रूरी है। और ये हमारा रियल लाइफ प्रैक्टिस है। एक ग्राफिक डिज़ाइनर को बहुत काबिल होने की ज़रूरत नहीं है, उसका सिर्फ क्रिएटिव माइंड होना ज़रूरी है, जिसको रंगों से खेलना
और अट्रैक्टिव पोस्टर्स बनाना आता था। मेरे पास 13-14 साल के वो बच्चे भी हैं, लड़के और लड़कियां, जो आउट क्लास किस्म की वीडियो एडिटिंग करते हैं। वीडियो एडिटिंग करने के लिए आपकी अंग्रेजी अच्छा होना ज़रूरी नहीं है। कंटेंट राइटर जो है उनको हेल्प करते हैं, सही, उनको कंटेंट देते हैं, लेकिन वो आप लोगों के पास अवेलेबल टूल्स अपने यूज़ करते हैं।